ॼाम साहब हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसारनि खे भेटा ॾियण जो सिलसिलो जारी। उन सिलसिले में मरकज़ी मातमी जुलूस इमाम बारगाह शाह नजफ़ खान अब्बास सां बरामद कयो वियो, जंहिं में शहर जे मक़ामी अंजुमन नुहा ख़्वानी कई। जुलूस जी सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त करे ईंदड़ वेंदड़ रस्ता सील करे छॾिया, जॾहिं त टाउन कमेटी इंतज़ामिया पिणु सफ़ाई सुथराई जा बहितर इंतज़ाम कया। ॿिए तरफ़ अॼु ॻोठ अब्बास कीरियो मां पिणु जुलूस अरबईन बशी जो जुलूस मौलाना नज़ीर हुसैन सोलंकी, मीर मोहम्मद सोलंकी, प्यार अली सोलंकी ऐं सवे अज़ादारनि पारां पैदल मशी करे दरगाह सखी न्याम नातार ते पहुतो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची